अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बअद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्थिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द अफ़लहल मुअमिनून الذين هم في صلاتهم خاشعون والذين هم عن اللغو معرضون والذين هم للزكاة فاعلون والذين هم لفروجهم حافظون إلا على أزواجهم أو ما ملكت أيمانهم فإنهم غير ملومين فمن ابتغى وراء ذلك فأولئك هم العادون والذين هم لأماناتهم وعهدهم راعون والذين هم على صلواتهم يحافظون أولئك هم الوارثون الذين يرثون الفردوس هم فيها خالدون رب زدني علما ورب زدني علما ورب زدني علما اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي हर क़िस्म जी हमद सना बुज़ुर्गी ऐं किबरियाई अल्लाह तबारक व तआला जी ज़ात लाइ जुगाए जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक़ माबूद बरहक आहे बेशुमार दुरूद सलाम जन अल्लाह तबारक व तआला जो मोकिलियल तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी ते जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो रस्तो क़ुरान करीम जी 23 नंबर सूरत सूरह अल मोमिनून जो शुरू वारियूं आयतूं तव्हां ॿुधियूं हिननि आयतनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला एक कामयाब मोमिन जो ज़िक्र फरमायो है जो दुनिया के अंदर हर शख्स जी तमन्ना होंदी है हर शख्स चाहींदो है तो मुझे कामयाबी मिले चाहे उन्हीं जो ताल्लुक कहिड़ी भी फील्ड से छो न हुजे वो दीनदार हुजे या बेदीन शख्स हुजे वो दीन के मामलात में पंहिंजी मेहनत ॾेखारींदड़ हुजे या खणी जो दुनिया के कंहिं कारोबार में रुधल हुजे स्कूल ऐं मदरसे में पढ़ंदड़ नंढड़ो ॿार हुजे चाहे उन इदारे में पढ़ाईंदड़ टीचर हुजे इंतज़ामिया हुजे मक़सद हर माण्हू पंहिंजी फील्ड में कामयाबी चाहींदो आहे त आउं जंहिं मैदान जे अंदरि आहियां जेको मुंहिंजो कमु आहे उन में आउं कामयाब थी वञा कारोबार वारो चाहींदो मूंखे कारोबार में कामयाबी मिले स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द चाहींदो त मूंखे इम्तिहान में कामयाबी मिले उस्ताद चाहींदो त टीचिंग के मामले में पढ़ाइण के मामले में इन फील्ड में आउं हिकिड़ो कामयाब उस्ताद हुजां हर माण्हू जी हिकिड़ी सोच आहे ही दुनिया जा मामलात आहिनि आख़िरत जे मामलात में एक मोमिन माण्हू
चलो दुनिया में कामयाबी गुनाह जे खां सवाइ बाक़ी आम कमनि में इहा तमन्ना रखण को गुनाह जो कमु कान्हे। इहा न आहे जो सभु कम बि ग़लति आहिनि। जेकॾहिं गुनाह जे कामयाबी जे लाइ इंसान जी सोच न हुजे त बाक़ी दुनिया जा मामलात आहिनि। हिकिड़ो माण्हू कारोबार करे थो, हलाल कारोबार करे थो, उहो चाहे थो कारोबार में कामयाबु थिया, को मसइलो कोन्हे। जेकॾहिं स्कूल में पढ़ंदड़ ॿार आहे, उहो चाहे थो कामयाबु थिया, केरु थो मने करे, को मसइलो कोन्हे। पर हिकु मोमिन जी सोच इन दुनिया जी सोच सां गॾोगॾु वसी सोच हूंदी आहे। उहो चाहींदो आहे त दुनिया में जाइज़ मामलात में त मूंखे कामयाबी मिले, पर असुल जेका मुंहिंजी कामयाबी उहा आख़िरत जी कामयाबी आहे। असुल आउं कामयाबु क़यामत जे ॾींहुं थियां। दुनिया में जेकॾहिं कारोबार में कामयाबु थियसि, दुनिया में दोस्ती जे मैदान में कामयाबु थियसि, सियासत जे मैदान में कामयाबु थियसि, त हीअ त आर्ज़ी कामयाबी आहे। पर हमेशह वारी ऐं असुल मुंहिंजी कामयाबी आख़िरत जी कामयाबी आहे। ऐं उन कामयाबी जो ज़िक्र अलाह ताला क़ुरान करीम जी हिन सूरत में कयो आहे त उन ॾींहुं कामयाब केरु थींदा। दुनिया जे अंदरि हिकु मोमिन इंसान आहे ऐं उन कामयाब जूं सिफ़तूं अलाह तबारक तआला दुनिया में ॿुधाए छॾियूं आहिनि त हीअ निशानियूं आहिनि। हाणे हर इंसान पंहिंजो पाण खां पुछे, जेकॾहिं इहे अलामतूं मुंहिंजे अंदरि मौजूदु आहिनि त उमेद रखां अलाह जे ज़ात में इंशा अल्लाह क़यामत जे ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदुसि। पर जेकॾहिं इन्हनि शयुनि मंझां का बि हिकु शइ मुंहिंजे अंदरि न आहे या कंहिं बि हवाले सां थोरो ऐं पोइते या मैदान में, त पोइ मूंखे कोशिशि करणु खपे सिर्फ़ु कामयाबी जो लफ़्ज़ ज़बान ते न आणियां, बल्कि उहा निशानी, उहा अलामत, उहो किरदारु पंहिंजो अपनायां जंहिंजे करे मूंखे क़यामत जी कामयाबी मिले। ऐं यादि रखी छॾियो, जिन कमनि में क़यामत जे ॾींहं जी कामयाबी आहे, उन्हनि में दुनिया जी कामयाबी ज़रूरु रखियलु आहे। हिकिड़ो इंसान क़यामत जे ॾींहुं कामयाबु थिए, दुनिया में नाकाम वञे, इहो थी कोन थो सघे। वक़्ती तौर ते हिकु मोमिन जे मथां आज़माइशूं ईंदियूं आहिनि। असांजे मुआशिरे में हिकु इहा बि ज़हनियत ठहियलु आहे त जेको क़यामत जे ॾींहुं कामयाबु ईंदो, दुनिया में नाकाम वेंदो आहे। इहा शइ कोन्हे। उहो माण्हू दुनिया में बि कामयाबु आहे। केतिरा मिसाल अचनि था। जेकॾहिं असां सोचूं था अलाह जेको नबी आहे, अलाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जे फरमायो क़यामत जे ॾींहुं अलाह ताला जे नबियनि मंझां कुझु नबी अहिड़ा हूंदा जिन सां गॾु हिकिड़ो उम्मती हूंदो ऐं को नबी जंहिंसां गॾु ॿ उम्मती, यानी पूरी ज़िंदगी तबलीग करण में। हुन जी तबलीग ते मुस्लमान घणा थिया? घणनि माण्हू ॻाल्हि मञी? हिकिड़े शख़्स मञी या ॿिनि शख़्सनि मञी आहे। इन जॻह ते ज़िमरन तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त असांजे मुआशिरे में हिकु इहा बि ज़हनियत आहे त यार फलाणो शख़्स जॾहिं तकरीर करे थो, फलाणो आलिम आहे, उहो ख़िताब करे थो, उनजी तकरीर असांजे दिलि ते असरु कोन थी करे, असांजे मुआशिरे में इनक़िलाब कोन थी आणे। हुन आलिमनि जूं ॻाल्हियूं असांजे मुआशिरे खे सुधारीनि कोन थियूं। इन में आलिम जो क़सूरु न आहे। हा, उहा ॻाल्हि ज़रूरु आहे, हिकु इंसान जो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे, कंहिंजी दिलि ते कंहिंजो अंदाज़ असरु कंदो आहे, कंहिंजी दिलि ते कंहिंजो अंदाज़ असरु कंदो आहे। बाक़ी इन जो तालुक़ु उनजे इख़लास सां न आहे। छो त आलिम या मौलवी स्टेज ते बीह करे पंहिंजी ज़ाती ॻाल्हि त कोन थो करे न। ज़ाती ॻाल्हि जेकॾहिं करे, पंहिंजी ज़ाती हिस्ट्री तव्हांजे साम्हूं पेश करे या त को ज़ाती फार्मूलो तव्हांजे साम्हूं पेश करे, पोइ इंसान कामयाबु करे, उनखे क़बूल करे या न करे, अलॻि शइ थी। पर उहो मौलवी तव्हांखे क़ुर ॿुधाए थो, अलाह जे पैगंबर जी हदीस ॿुधाए थो। जेकॾहिं कंहिंजी दिलि ते असरु नथो थिए त इन में मौलवी जो क़सूरु कोन्हे, इन में मुंहिंजी दिलि जो क़सूरु आहे त मुंहिंजी दिलि जी ज़मीन एतिरी बंजर बणिजी चुकी आहे जिते क़ुर असरु कोन थो करे, जिते अलाह जे पैगंबर जी हदीस असरु कोन थी करे, वरना कंहिंजी ॻाल्हि में असरु कोन हूंदो आहे। उहा ॻाल्हि जंहिं किताब जी मुंहिंजे साम्हूं अचे थी, उहा शइ मुंहिंजे मथां असरु कोन थी करे। ऐं इहा नाकामी न आहे, छो त जंहिं नबी पूरी ज़िंदगी तबलीग कई, मुस्लमान घणा थिया? हिकिड़ो मुस्लमान थियो, ॿ मुस्लमान थिया, 3 माण्हू पूरी ज़िंदगी में उम्मती। छा तोखे मूंखे उन नबी जी नियत ते शक हूंदो? उनजे इख़लास ते को शक हूंदो? उनजी महिनत, जुस्तजू, अमल ते को शक हूंदो? ज़रे बराबरि न। जंहिं साइमी में अॼु असीं तोड़ियूं था न किताबत खे, तकरीर खे, त जंहिंजी ॻाल्हि असांजे मुआशिरे में असरु करे उहो कामयाबु आहे, ऐं जंहिं माण्हू जी ॻाल्हि असरु नथी करे उहो नाकाम आहे। ग़लति ॻाल्हि आहे। इहा असांजी सोच आहे, असांजो माइंड आहे। अलाह जे पैगंबर सां असांखे सबक़ सेखारियो त अलाह जे नबी नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग कई, 9.5 सदियूं, लेकिन पूरी तबलीग जे अंदरि मुस्लमान केतिरा थिया? केतिरनि माण्हुनि जी दिलि ते अलाह जे पैगंबर नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हि असरु कयो आहे? चंद माण्हू जेके हिकिड़ी ॿेड़ी में वेही सघनि,
चंद माण्हू आहिनि, यानी पूरी दुनिया जे अंदरि चंद माण्हू मुस्लमान थियनि था। छा नूह अलैहिस्सलाम जी तबलीग सां को शक आहे? छा नूह अलैहिस्सलाम जे इखलास ते को शक आहे? छा नूह अलैहिस्सलाम जे तरीक़े मनहज सां को शक आहे? कॾहिं बि न। तंहिंजे करे इहा सोच असांजी ग़लति आहे त फलाणे आलम जी ॻाल्हि असांजे मुआशिरे ते असरु कोन थी करे, तंहिंजे करे आलम जो क़सूर आहे। क़सूर कंहिंजो कान्हे, क़सूर असांजी दिलि जो आहे। प्यारे पैगंबर सां हदीस आहे, अलाह जन फरमाईंदा जेको अलाह जो दीन आहे, इल्मु आहे, उन जो मिसाल अलाह जे नबी बरसात सां ॾिनो आहे। ऐं बरसात जॾहिं ज़मीन ते वसंदी आहे त उहो छा थींदो आहे? ज़मीन जा टे क़िस्म आहिनि। हिकिड़ी उहा ज़मीन आहे जेका बिल्कुलु बहितरीनु ज़मीन हूंदी आहे, पाणी खे जज़ब कंदी आहे ऐं उन सां फ़सुलु थींदो आहे, आबादी थींदी आहे। ऐं ॿी उहा ज़मीन हूंदी आहे जेका पाणी खे बीहारे छॾींदी आहे। उहा ख़ाली खॾा हूंदा आहिनि, पाणी बीठल हूंदो आहे, फ़सुल जी उमेद कोन हूंदी आहे, पर उन मां इंसान पाणी पीअंदा आहिनि, जानवर पाणी पीअंदा आहिनि, वरी फ़ाइदो ॾींदी आहे ॿियनि खे। ऐं टी उहा ज़मीन हूंदी आहे जेका कलर वारी ज़मीन आहे। कलर वारी ज़मीन आहे, उन ते न पाणी बीठो ऐं न उन में फ़सुल जी उमेद, न कंहिंखे पाणी जी उमेद। हीउ दीन जो मिसाल आहे, अलाह जे क़ुरान जी बरसात, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि जी बरसात जॾहिं तुंहिंजी मुंहिंजी दिलि ते जॾहिं किरे थी त पोइ हिकिड़े माण्हू जी दिलि उहा हूंदी आहे जेका उन शइ खे क़बूल कंदी आहे ऐं उन जो असरु पहिरीं पंहिंजे जिस्म ते थींदो आहे, पोइ उन जो असरु मुआशिरे ते कराईंदो माण्हू। इहा ज़मीन भली अथो। ऐं ॿिए नंबर ते कंहिंजी दिलि ते जॾहिं अलाह जे पैगंबर जो हदीसूं, अलाह जो क़ुरान जो आयतूं पहुचंदियूं आहिनि, उहा दिलि हुनखे यादि करे वठंदी आहे, पर उनजी ज़ात में इनक़िलाब कोन ईंदो आहे, उनजी शख़्सियत कोन सुधरंदी आहे, मुआशिरे में इनक़िलाब आणे छॾींदो आहे। ऐं कुझु अहिड़ी ज़मीन हूंदी आहे जेका न उन क़ुरान हदीस खे क़बूल कंदी आहे, न उनजो ॿियनि ते असरु थींदो आहे, यानी उनजो पूरो क़सूरवार असांजी दिलि आहे। बहरहाल ज़मीननि ॻाल्हि ॿिए पासे निकिरी वई हली। चवण जो मक़सदु त जंहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पूरी ज़िंदगी तबलीग कई, उन जी तबलीग मां हिकिड़ो माण्हू मुस्लमान थियो, उहो नाकाम कोन आहे, नाकाम कोन आहे, पंहिंजे मिशन में कामयाबु आहे, पंहिंजे मिशन में कामयाबु आहे। उन कामयाबी जो मेन दलील इहो आहे, नाकाम माण्हू जो नालो निशान ज़मीन ते मिटिजी वेंदो आहे। कामयाब माण्हू जो नालो निशान किरदार तारीख़ क़यामत ते ग़ाइबी आहे, क़यामत ते ग़ाइबी आहे। कामयाब माण्हू जो दुनिया में ज़िंदगी में इज़त हुजे या न हुजे, मरण खां पोइ उनखे दुनिया चाहींदी आहे। अॼु नूह अलैहिस्सलाम जे दुश्मन जो नालो ज़मीन ते कोन्हे, अॼु लूत अलैहिस्सलाम जे दुश्मन जो नालो ज़मीन ते कोन्हे, अॼु इब्राहिम अलैहिस्सलाम जे दुश्मन जो नालो ज़मीन ते कोन्हे, अॼु मूसा अलैहिस्सलाम जे दुश्मन जो नालो निशान ज़मीन ते कोन्हे। उन जी तारीख़ अॼु पढ़िजे पई, लिखिजे पई, पढ़ण वारा पढ़नि पिया, मुस्लिम हुजे चाहे गैर मुस्लिम हुजे, उहो मूसा अलैहिस्सलाम खे सुञाणंदो, नालो उनखे ज़हन ते हूंदो, तारीख़ यादि हूंदी, पूरी ज़िंदगी जी हिस्ट्री यादि हूंदी। यानी जेकर नाकाम हुजनि हा, नौज़ बिल्लाह, त उनजो नालो अॼु ताईं क़ाइमु कोन हुजे हा। इहे कामयाबी जे मेन निशानी, दुनिया जे अंदरि कामयाबी, आख़िरत में इंशाअल्लाह कामयाबी आहे उन्हनि जी, त पंहिंजे मिशन में कामयाबु आहे। त अलाह ताला क़ुरान करीम में असांखे कामयाबी जे हवाले सां कुझु उसूल ॿुधाइनि। फरमाए जेकर हिकिड़ो इंसान कामयाबु थियणु चाहे थो त उनजूं निशानियूं इहो, क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, जेके निमाज़ में आजिज़ी कंदा, निबड़त कंदा, अल्लाह जे साम्हूं झुकंदा। वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून, ऐं उहे माण्हू जेके फुज़ूल ॻाल्हि खां, बेकार ॻाल्हि खां मुंहुं मोड़ींदा हूंदा। ऐं टी निशानी वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, जेके पंहिंजे माल मां ज़कात गणंदड़ हूंदा। चौथी निशानी वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कंदा हूंदा। इल्ला अला अज़वाजिहिम व मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन, हा जेके इस्लाम जाइज़ तरीक़ो ॿुधायो आहे उन खां सवाइ बाक़ी पंहिंजी शहवत खे पूरी करण जो कॾहिं को सोचींदा कोन। वमन इब्तग़ा वराअ ज़ालिका फ़उलाइका हुमुल आदून, बानी जो सिस्टम जेको जंग जे अंदरि बानियूं मिलंदियूं आहिनि, उहो उन सां तालुकात इंसान जेके घरवारी जा तालुकात आहिनि उहे अपनाए सघे थो, पर उहो हिन वक़्तु पाण जे पाकिस्तान में निज़ाम न आहे, न को जंगी माहौल अहिड़ो आहे। हिन वक़्तु पाण जे हिसाब सां हिकिड़ो ई तरीक़ो आहे, उहो पंहिंजी घरवारी ऐं जेको जाइज़ तरीक़ो आहे। वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन, ऐं जेके अमानतनि जी वाइदनि जी पासदारी कंदा आहिनि। वल्लज़ीना हुम अला सलातिहिम युहाफ़िज़ून, जेके निमाज़नि जी पाबंदी कंदा आहिनि। अल्लाह ताला शुरू में निमाज़ जी ॻाल्हि, आख़िर में निमाज़ जी ॻाल्हि कई आहे। फरमाई जिन में इहे सिफ़तूं आहिनि, इहे सिफ़तूं उलाइका हुमुल वारिसून, इहे हक़ीक़ी वारिस अथो। कंहिंजा वारिस? छाजा वारिस? अल्लज़ीना यरिसूनल फ़िरदौस वहुम फ़ीहा ख़ालिदून, जेके क़यामत जे ॾींहुं जन्नतुल फ़िरदौस जा वारिस बणिबा। इहे निशानियूं अल्लाह ताला हिकिड़े कामयाबु माण्हू जूं ॿुधायूं आहिनि। त तंहिं करे असीं जेकॾहिं चाहियूं था असीं दुनिया में बि कामयाबु थियूं, आख़िरत में कामयाबु थियूं, हीअ जेके उसूल आहिनि असीं पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणाए छॾियूं, अल्लाह जा हक़ बि अदा थी वेंदा, मख़लूक जा हक़ बि अदा थी वेंदा। मुआशिरे में उन माण्हू जी कॾहिं बि ज़िलत ऐं रुसवाई कोन हूंदी, क़यामत जे ॾींहुं इंशाअल्लाह हुन जे लाइ इज़त आहे। बहरहाल
अॼु मुंहिंजो मक़सदु तव्हांजे साम्हूं इन्हनि कामयाबी जे उसूलनि जे अंदरि आहे जेको अलाह ताला 3 नंबर ते उसूल बयानु कयो आहे। उन शइ जी असां वटि वॾी खोट मौजूदु आहे, उहा आहे वल्लज़ीना हुम लिज़काति फ़ाइलून। निमाज़ ऐं फुज़ूल ॻाल्हि खां मोह मोड़णु, छो त हिकिड़ो माण्हू निमाज़ी बि आहे, उन जी ज़बान मां कूड़ निकिरे थो, ॻाल्हि निकिरे थी, गिला निकिरे थी, कंहिंजी अजायो तोहमत हणे थो, उनजूं निमाज़ूं कंहिं कम जूं कान आहिनि। तंहिं करे अलाह ताला निमाज़ खां फ़ौरन पोइ ज़बान जे इस्तेमाल जो ज़िक्र कयो आहे। यानी अलाह ताला पहिरीं ज़िक्र निमाज़ जो कयो आहे, निमाज़ खां फ़ौरन पोइ अलाह ताला ॻाल्हि कई ज़बान जी हिफ़ाज़त जी, छो त जेकॾहिं ज़बान जो इस्तेमालु ग़लति हूंदो इंसान जूं निमाज़ूं ज़ाया थी सघनि थियूं। ऐं उन खां पोइ अलाह ताला 3 नंबर ते ॻाल्हि कई आहे, उहा ज़कात जे हवाले सां कई आहे। ज़कात इस्लाम जो अहम फरीज़ो आहे। अलाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फ़रमाया त बुनियल इस्लाम अला ख़म्स, शहादत ला इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह व इक़ामिस सलात व इताए ज़कात व सौम रमज़ान व हज्जुल बैत। अल्लाह जन फरमाईंदा इस्लाम जी जेका इमारत ठहियल आहे, इन इमारत जे अंदरि, इन बुनियाद जे अंदरि 5 शयूं शामिल आहिनि। पहिरीं नंबर ते तौहीद ऐं रिसालत जी गवाही अची वई, यानी कलमो पढ़ी हिकिड़ो माण्हू मुस्लमान थिए थो। ऐं 2 नंबर ते निमाज़ आहे। 3 नंबर ते अल्लाह जे नबी छा ॿुधायो आहे? ज़कात ॿुधाई आहे। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह तबारक तआला बार बार जंहिं जॻह ते निमाज़ जो ज़िक्र कयो आहे, अक़ीमुस सलात, उते फ़ौरन ज़िक्र छा जो कयो? वातुज़ ज़कात। निमाज़ सां गॾोगॾु ज़कात जे हवाले सां, छो त निमाज़ इंसान जे अंदर जी सफ़ाई करे थी, इंसान जो अंदरि साफ़ करे थी, इंसान जे रूह खे, इंसान जी तबियत खे साफ़ करे थी, ऐं ज़कात इंसान जे माल खे साफ़ करे थी। यानी इंसान जे लाइ दुनिया जे अंदरि 2 शयुनि जी सफ़ाई ज़रूरी आहे। इंसान जो जिस्म सही साफ़ हुजे, निमाज़ चवंदी तुंहिंजो ज़ाहिरी एतबार सां बि जिस्म साफ़ हुजे, वुज़ू जी हालत आहे, आम हालत आहे। निमाज़ जे लाइ जिस्म साफ़ हुजे, जिस्म जो ज़ाहिर बि साफ़ हुजे, जिस्म जो अंदर बि निमाज़ साफ़ कंदी आहे। ऐं 2 नंबर ते इंसान जे लाइ माल हूंदो आहे। माल जी सफ़ाई जे लाइ अलाह जे पैगंबर अलाह ताला असांखे ज़कात फ़र्ज़ करे ॿुधाई आहे। ऐं ज़कात जी माना इहा आहे, ज़कात जी माना इहा आहे त पाक करणु, माल खे पाक करणु, हराम रोज़ी खां, ग़लति शइ खां। छो हिकु इंसान जेकॾहिं पंहिंजी महिनत करे थो, महिनत खां पोइ बि जेकॾहिं उहो हराम रोज़ी कमाए थो त कंहिं कम जी कान आहे। असां जेकर थोरो सिस्टम इस्लाम जो जेको निज़ाम सम्झूं त दीन इस्लाम हलाल शइ खे वॾी तरजीह ॾिनी आहे। ऐं जंहिं बि इंसान जी रोज़ी में, कारोबार में हराम जी शइ अची वञे थी, उन कारोबार मां बरकत ख़तमु थी वञे थी, उनजी ज़िंदगी मां सुकून ख़तमु थी वञे थो, उनजी इबादत मां रूहानियत ख़तमु थी वञे थी, हराम रोज़ी ॾे करे। एतिरो हराम जो असरु इंसान जी ज़िंदगी ते, उनजे औलाद ते, उनजे मुआशिरे ते, उनजी इबादत ते बि किरंदो आहे। अलाह जे पैगंबर ने असांखे मिसाल ॾिनो, नबी अलैहिस्सलाम जन फरमाईंदा त हिकु माण्हू जॾहिं अलाह ताला खां दुआ घुरंदो आहे त अलाह ताला हर माण्हू जी दुआ क़बूल कंदो आहे। अलाह ताला क़ुरान खे फरमायो उजीबु दावत दाई इज़ा दान, जॾहिं बि इंसान मूंखे सॾींदो उनजी दुआ ॿुधंदो ई आहियां। पर अलाह जे पैगंबर हिकिड़े माण्हू जो मिसाल ॾिनो आहे, हिकु शख़्स जेको मुसाफ़िर आहे। ऐं अलाह जे नबी जी ॿी हदीस आहे, पाण मुसाफ़िर जी दुआ अलाह खे रद्द कोन कंदो आहे, मुसाफ़िर जी दुआ जल्दी क़बूल कंदो आहे। अलाह जे नबी हिकिड़ो माण्हू मुसाफ़िर युतीलु सफ़र आहे, डिघो सफ़र करे अचे थो, अशअस अख़बर, अजीब उनजी हालत वार बिखरिया पिया आहिनि। ईअं उन मुसाफ़िर जी हालत में यमुद्दु यदैहि इला समा आहे, अल्लाह खां दुआऊं घुरे थो, हथ मथे खणी रब खां दुआऊं घुरे थो। यक़ूलु या रब्बी या रब्बी, अल्लाह खे चवंदो हे मुंहिंजा रब फलां मुंहिंजी दुआ क़बूल कर, हे मुंहिंजा रब फलां मुंहिंजी दुआ क़बूल कर। हालांकि हिकिड़ी दुआ क़बूल कोन थी थिए। अॼु असीं बि शिकायत करियूं था न, यार दुआऊं घुरूं था, दुआऊं क़बूल छो कोन थियूं थियनि? निमाज़ूं पढ़ूं था, निमाज़नि जो असरु असांजे जिस्म ते छो कोन थो थिए? निमाज़ त अलाह ताला फरमाए छॾियो न, बेहयाई बुराई खां रोकींदी आहे। निमाज़ जो असरु मुंहिंजे जिस्म ते छो कोन थो थिए? मुंहिंजी दुआनि जे अंदरि उहा रूहानियत ख़तमु छो थी वई, क़बूलियत जो मक़सदु छो ख़तमु थी वियो आहे? इन जो बुनियादी कारण अलाह जे नबी ने हदीस ॿुधाए छॾियो, पाण में मताम हराम, मशरब हराम, मलबस हराम, वग़ुदिय बिल हराम फअन्ना युस्तजाबु लहू। जंहिंजो खाधो हराम जो, जंहिंजो पीतो हराम जो, जंहिंजो लिबास बि हराम जो, जंहिंजी ग़िज़ा बि हराम जी हुजे, भला उनजी दुआ क़बूल कीअं थींदी? भला कीअं क़बूल थींदी दुआ? यानी जेकॾहिं हराम जी रोज़ी इंसान जे पेट में वञे थी, हराम जो लिबास इंसान जे जिस्म ते आहे, रब अहिड़े माण्हू जी दुआ बि क़बूल कोन कंदो आहे। अॼु असांजूं शिकायतूं आहिनि, असांजूं शिकायतूं हूंदियूं आहिनि त अलाह असांजी दुआ क़बूल छो कोन थो करे? उनजो बुनियादी कारण इहो आहे, असांजी रोज़ी, असांजो खाइणु पीअणु सभु कुझु हराम थिया आहे ऐं असीं उनखे हराम सम्झूं ई कोन था।
हराम जी सूरत हाल असां इहा ई सम्झी आहे त मसलन जेकॾहिं सूअर जो गोश्त हराम आहे उहो असांजे लाइ हराम आहे, कुते जो गोश्त असांजे लाइ हराम आहे, इहे ठहियूं असुल हुरमत। पर हिकिड़ी उहे शयूं आहिनि जेके हूंदियूं हलाल आहिनि पर कंहिं शइ जे करे हराम थी वेंदियूं आहिनि, कंहिं सबब जे करे। मिसाल जे तौर ते हिकु माण्हू जेकॾहिं सोचे थो त ॿकरी जानवर हलाल आहे, पाण उनखे खाई बि सघे थो, उनजो खीर पी सघे थो, उनखे खपाए उनजे पैसनि मां कारोबार करे सघे थो, हलाल आहे। पर साॻी ॿकरी कंहिंजी चोरी करे अचे, उनजो खीर बि हराम, उनजो गोश्त बि हराम तुंहिंजे लाइ, ऐं उनजो पैसो बि तुंहिंजे लाइ हराम आहे। इहा दुनिया जे अंदरि पैसो आहे, हलाल तरीक़े सां अचे थो, उहो असांजे लाइ हलाल आहे। कंहिंजी चोरी करियूं था, धाड़ो हणूं था, कंहिंखां रुश्वत वठूं था, उहा साॻी शइ जेका 5 मिंट अॻु में हलाल हुई हाणे मुंहिंजे लाइ हराम थी वई आहे। यानी हराम हिकिड़ी उहा शइ जेका बुनियादनि हराम आहे, ऐं ॿी उहा शइ जेका बुनियादनि हराम न आहे पर उहा कंहिं सबब जे करे हराम थी वई आहे। उन जे अंदरि हिकिड़ी शइ हीअ बि आहे, असांजो माल आहे, पैसो आहे, कारोबार आहे, रोज़ी आहे जेका हलाल हुअणु खपे। हा, सिर्फ़ु असां कुझु शयुनि जे करे उन पंहिंजी कमायल रोज़ी खे हराम करे छॾींदा आहियूं, रुश्वत जे करे या धोखे जे करे या चोरी जे करे या कंहिं बि हवाले सां, या मेन जेको अॼु मुंहिंजो मक़सदु उहो ज़कात न ॾियण जे करे असां पंहिंजी महिनती कयल कमाई खे हराम करे छॾींदा आहियूं। उहा हराम जी रोज़ी पाण बि खाईंदा आहियूं, पंहिंजे बचनि खे बि खाराईंदा आहियूं। जेको मासूम ॿार नंढे हूंदे खां ग़िज़ा हासिल कंदो आहे, दुनिया सॼी ज़िंदगी उनजी गुज़रंदी आहे, उनजे दिलि में कॾहिं दीन जो जज़्बो कोन पैदा थींदो आहे। कीअं दीन जो जज़्बो पैदा थींदो आहे? तव्हां ख़ुदि सोचे सघो था, जिन दोस्तनि जो तालुक़ मेडिकल सां चङी तरह सम्झनि था त ॿार जी नंढे हूंदे जी ग़िज़ा उनजी पीढ़ी ते कमु ॾींदी आहे। जेका नंढे हूंदे जेका शुरूआती सालूं आहिनि उन में जेका उनखे ग़िज़ा मिलंदी आहे उनजो असरु उनजी ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ते हूंदो आहे। तंहिं करे जेको इस्लाम असांखे हुकुम कयो, डॉक्टर बि चवंदा आहिनि त ॿार जेको नंढे हूंदे खां 2 साल ते पंहिंजी माउ जी थञ पीए, इन जो असरु मरण घड़ी ते हूंदो आहे, पोड़पुण ते हूंदो आहे। जिन ॿारनि जी नंढे हूंदे खां कमज़ोरी हूंदी आहे, उनखे खाधो पीतो सही न मिलंदो आहे, उनजी ग़िज़ा में माइट एहतियात न कंदा आहिनि, उहो तक़रीबन कंहिं बीमारियुनि जे वर चढ़ी वेंदो आहे, बीमारियुनि जे वर चढ़ी वेंदो आहे, ऐं ज़िंदगी सॼी उनखे को न को कंहिं न कंहिं सबबु बीमारियूं रहंदियूं आहिनि। असां जंहिं ॿार जी ग़िज़ा हराम रोज़ी सां करियूं पिया, उनजे जिस्म में असीं हराम लॻायूं पिया, ॿुधायो भला पूरी ज़िंदगी हिनजे दिलि में कीअं इस्लाम जी मोहबत ईंदी, कीअं हिनजे दिलि में अलाह जी ज़ात लाइ गैरत ईंदी, कीअं हिनजे दिलि में अलाह जी इबादत लाइ शौक़ु पैदा थींदो। असां इहो नथा सोचूं, असां पंहिंजे बचनि खे हराम खारायूं पिया। कंहिंजे करे? पंहिंजे पघर जी कमाई आहे, पंहिंजी महिनत आहे, पंहिंजी जुस्तजू आहे। तंहिं करे असां जेको इस्लाम जिन शयुनि खां असांजी रोज़ी हराम चई आहे उन्हनि शयुनि खां असीं बचूं, जंहिंमें ख़ासि करे ज़कात न ॾियणु। ज़कात इस्लाम जो फ़र्ज़ु आहे। असां वटि तक़रीबन ईअं थींदो आहे, निमाज़ ऐं ज़कात में असां थोरो फ़र्क़ु करे छॾियो आहे। उहो हीअ आहे त जेकॾहिं हिकु शख़्स आहे ऐं उहो निमाज़ नथो पढ़े त कम अज़ कम उनखे ऐब सम्झे थो। बेनिमाज़ी उहो निमाज़ न पढ़े तॾहिं बि सोचींदो त कमु ग़लति करियां पियो, यानी इन फ़र्ज़ खे छॾण सां हुनजो ज़हन कमु कंदो त निमाज़ कोन थो पढ़ां पर कमु ग़लति आहे, निमाज़ पढ़णु खपे। पर ज़कात जो तसवुरु असांजे मुआशिरे में ईअं ख़तमु थी वियो आहे जो असीं उनखे फ़र्ज़ु सम्झूं ई कोन था। इहो त वॾो ज़ुल्म आहे न। हिकु माण्हू जेकॾहिं, ऐं अलाह जे नबी जे हदीसनि मुताबिक़ जेकर को माण्हू फ़र्ज़ जो इनकार करे थो कुफ़र थी वञी पहुचे थो, कुफ़र थी पहुचे थो। इहो ई सबबु हो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु अलाह जे पैगंबर जे दौर खां बाद में, नबी जी वफ़ात खां बाद में कुझु माण्हुनि ऐलान कयो त असीं ज़कात कोन ॾींदासूं, ऐं कुझु माण्हुनि चयो ज़कात असीं ॾींदासूं पर बैतुल माल में कोन जमा कंदासूं। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु ऐलान कयो ला उक़ातिलन्ना, ऐं जंग कंदुसि, जिहाद कंदुसि। अमीर उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो, अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु का अमीरुल मोमिनीन तव्हां कीअं जंग कंदा, कैफ़ तुक़ातिलुन नास, कीअं जंग कंदा? हालांकि हिते कलमो पढ़नि था, मुस्लमान आहिनि, ऐं अलाह जे नबी जे हदीस आहे जंहिं माण्हू कलमो पढ़ियो आहे उनजो माल, उनजी इज़त, उनजो खून ॿिए मुस्लमान जे लाइ हराम आहे। अलाह जे पैगंबर जे अज़ीम सहाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु फरमायो त इन हदीस में छा लिखियलु आहे? इल्ला बिहक़िल इस्लाम, यानी जेकॾहिं इस्लाम जे कंहिं बि हक़ जे अंदरि
धाड़ो हणंदो त उनजो माल ऐं खून असांजे लाइ जाइज़ थी वेंदो। साॻी माण्हू आहे उनजो खून असांजे मथां हराम आहे, पर साॻी शख़्स जेकॾहिं ॿिए जो खून वहे थो, ॿिए खे क़तल करे थो, त हिन जो खून असांजे लाइ जाइज़ थी वञे थो इस्लामी रियासत जे लाइ। इहो शादीशुदा आहे। शादीशुदा थियण खां बाद में ज़िना जहिड़े ग़लति कम जेकॾहिं मुर्तकिब थिए थो, उनजी जान उनजो खून असांजे लाइ हलाल थी वञे थो। इहे ई शयूं आहिनि जेके असांखे, ऐं हीअ ज़कात अल्लाह जो हक़ आहे, इस्लाम जो हक़ आहे। जेकॾहिं हीअ इस्लाम जो हक़ रोकींदा ऐं जंग करे जिहाद करे बि हिननि खां इहो हक़ वठंदसां, छो त जिहाद मुस्लिम सां कोन थींदी आहे। यानी हिकिड़ो माण्हू जेको फ़र्ज़ जो इनकारी आहे उहो कुफ्र ते वञी पहुचे थो, कुफ्र ते पहुचे थो। ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ऐलान कहिड़ो कयो त हिकु शख़्स वल्लाह लौ मनअनी अक़ालन, जेकॾहिं ज़कात जे मामले में हिकिड़े जानवर जी रस्सी, काल चवंदा आहिनि उठ जो ॾाण जेको हूंदो, तव्हां मां घणो माण्हू न सम्झंदा हुजनि, नंढिड़ो मिसाल तव्हां वटि जानवर जी रस्सी, तव्हां ॿकरी कंहिंखे ॾियो था, ॿकरी जे कंध में जेका रस्सी आहे उहो जेकॾहिं रस्सी तव्हां ॾियो न ॾियो को फ़र्क़ु ई कोन पवंदो। पर अबू बकर सिद्दीक़ फरमाए जेकॾहिं एतिरी बि ज़कात मूंखां रोकींदा ऐं उन्हनि सां जिहाद कंदोसां, यानी एतिरी बि इस्लाम में गुंजाइश कोन्हे जो उहो माल हिननि जो कोन्हे, ज़ाती कोन्हे, उहो दीन इस्लाम ग़रीबनि मिस्कीननि जो हक़ रखियो आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ऐलान मां असांखे सबक़ मिले थो जेको इन फ़र्ज़ जो इनकारी आहे, कुफ्र ते वञी पहुचे थो। असां मुस्लमान त ज़कात न ॾियण त अलॻि शइ थी, पर असां त उनजा इनकारी थी वियासीं। असां ज़कात खे फ़र्ज़ सम्झूं ई कोन था। असां ख़ुदि सोचूं केतिरा असांजा मुस्लमान आहिनि, उहे पंहिंजे दिलि ते हथ रखनि, असां ज़कात कोन था ॾियूं, पर सोचूं त कॾहिं असांजी दिलि में इहो वहम पैदा थियो आहे त यार ज़कात नथो ॾियां, गुनाहगार आहियां। जे निमाज़ न पढ़ंदे दिलि में ख़्यालु पैदा थींदो यार कमु ग़लति पियो करियां, चोर चोरी कंदो आहे, भले करे पंहिंजे कम में मुलविस हुजे, पर दिलि हुनजी फ़ैसिलो कंदी कमु ग़लति करियां पियो। जेको नशाई शराब पीअंदो आहे उहो बि दिलि हुनजी फ़ैसिलो कंदी कमु ग़लति करियां पियो, पर कॾहिं ज़कात न ॾियण वारे जे ज़हन में शइ आई आहे त आउं कमु ग़लति पियो करियां, ज़कात छो कोन थो ॾियां। यानी जेकॾहिं नथी शइ ज़हन में अचे असीं हुनखे फ़र्ज़ु सम्झूं ई कोन था, फ़र्ज़ ई कोन था सम्झूं। हालांकि अलाह ताला क़ुर करीम में हिन हवाले सां बार बार ताक़ीद कई आहे। तंहिं करे ज़कात दीन इस्लाम में बाक़ाइदा फ़र्ज़ आहे। नबी अलैहिस्सलाम सैयदना मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे यमन में मोकिलियो, अल्लाह जे पैगंबर हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु नसीहत कई त मुआज़ पहिरीं तो दावत छाजी ॾे, इला युवाहिदुल्लाह, अल्लाह जी तौहीद जी दावत ॾे, अल्लाह जी तौहीद जी। फ़इनुमा ताक़ लिज़ालिका, तौहीद खे मञी वठनि, फ़अमुरहुम इन्नल्लाह अफ़्तरज़ अलैहिम ख़म्स सलवातिन फ़ी कुल्लि यौमिन व लैलतिन, पोइ ॿुधाए त अल्लाह उन्हनि ते 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ कई राति ॾींहं में। फ़इन हम अताउ लिज़ालिका, तौहीद खां पोइ जेकर निमाज़ी थी वञनि पोइ उन्हनि खे ॿुधाए त ज़कात उनजे माल में फ़र्ज़ आहे। तो ख़ुदि मिन अग़नियाहिम व तुरद्दु इला फ़ुक़राइहिम, उनजे शाहूकारनि खां वठी उनजे ग़रीबनि में तक़सीम करे छॾिजे। यानी नबी अलैहिस्सलाम जे सहाबी खे के इलाइक़े लाइ तबलीग लाइ मोकिलींदा हुआ त निमाज़ खां पोइ सभ खां अहम उसूल ज़कात ॿुधाईंदा हुआ, ज़कात ॿुधाईंदा हुआ। तंहिं करे असां इन ख़बर न छो असां इन अज़ीम कम खे छॾे ॾिनोसीं। ऐं सच पुछो जिन माण्हुनि जी आदत आहे ज़कात ॾियण जी बाक़ाइदा हिसाब करे, उन्हनि खां तव्हां अकेलाई में कॾहिं पुछी ॾिसो त रोज़ी में अल्लाह बरकत केतिरी हुजे थो, हिन शइ सां केतिरी बरकत हुजे थो। ऐं थींदो ईअं आहे असां उनजी डबल टिबल नुक़सानु भरे विधा आहियूं, छो त अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जी क़ुर करीम में तारीफ़ कई आहे जेके माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था। हिकिड़ो त आम ख़र्च थियो, पर हीअ त फ़र्ज़ असांजे मथां ख़र्च करणु। अल्लाह ताला क़ुर करीम में शुरू में जेको ज़िक्र कयो आहे क़ुर करीम जे हवाले सां, फरमाए क़ुर करीम हिदायत आहे, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन, क़ुर करीम मुत्तक़ीन जे लाइ हिदायत आहे। हाणे हिदायत कंहिंखे मिलंदी? मुत्तक़ी इंसान खे। आउं चवां थो मुत्तक़ी आहियां, तव्हां चवंदो आउं मुत्तक़ी आहियां, केरु कोन चवंदो परहेज़गार न आहियां, हर माण्हू चवंदो परहेज़गार आहियां, पर अल्लाह ताला सिफ़तूं ॿुधायूं आहिनि। ऐं उन सिफ़तनि में छा फरमाई? हिकिड़ी सिफ़त इहा ॿुधाई, अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूना सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। उन्हनि मुत्तक़ी माण्हू जी सिफ़त हिकिड़ी इहा बि आहे, ग़ैब ते परपुठ ईमान आणींदा आहिनि। जन्नत ॾिठी कान्हे, ईमान आहे। जहन्नम ॾिठी कान्हे, ईमान आहे। अल्लाह जी ज़ात ॾिठी कोन्हे, ईमान आहे। अल्लाह जे पैगंबर जी ज़ात असां ॾिठी कोन्हे, ईमान असांजो। इहा निशानी आहे ईमान जी। व युक़ीमूना सलात, निमाज़ क़ाइम कंदा, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। ऐं इहा मोमिन माण्हू जी मुत्तक़ी इंसान जी सिफ़त आहे त जेकी रिज़्क़ असां ॾिनोसीं उन में ख़र्च कंदा आहिनि। इहा मोमिन माण्हू जी मुत्तक़ी इंसान जी सिफ़त आहे। ऐं क़ुर अहिड़नि माण्हुनि खे हिदायत ॾींदो। क़ुर अॼु असांखे हिदायत छो कोन थो ॾे? असां में इहे सिफ़तूं ई न आहिनि जॾहिं, त पोइ क़ुर करीम असांखे हिदायत में असांजी कमी आहे। क़ुर करीम में को असरु कमु कोन थियो आहे। अहिड़ी तरह सां
अल्लाह तबारक तआला कुरान करीम जे अंदर ॿियनि काफ़ी जॻह ते इन शइ जो ज़िक्र कयो आहे। अल्लाह ताला हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे, मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह। अॼु असीं चवंदा आहियूं न त यार असीं जेकॾहिं पैसो ख़र्च कंदासीं ग़रीब थी वेंदासीं। अल्लाह ताला मिसाल ॾिनो आहे, जेके माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था, मिसाल कीअं आहे, कमसल हब्बतिन, दाणे जो मिसाल आहे। हिकिड़ो दाणो असां ख़ुदि सोचूं, तक़रीबन तव्हां अक्सर तबिको ज़मीनदार इन सां तालुक़ रखे थो, को बि ॿिज तव्हां जॾहिं ज़मीन में लॻाईंदा आहियो, हिकिड़ो दाणो असीं लॻाईंदा आहियूं, उन मां सभई दाणा हिकिड़े दाणे मां निकिरंदा आहिनि। असां मण जेकॾहिं को बि ॿिज जो लॻायोसीं, उन मां एवरेज केतिरो ईंदो आहे, डबल टिपल त छा, लेकिन कई सां वधीक अची वेंदो एवरेज। यानी मण असीं अनाज लॻायूं, वापसी असांखे पूरो मण मिले ईअं कोन हूंदो आहे, वधीक मिलंदो असांखे। इहा ई शइ अल्लाह ताला मिसाल ॾिनो आहे, जेको माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे थो, मन ई ॿिज लॻाए पियो ऐं इन ॿिज जो सिलो क़यामत ॾींहुं मिलंदो। फरमाए उनजो मिसाल इहे कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिला। अल्लाह हिकिड़े आम ॿूटे जो सले जो मिसाल ॾिनो आहे। हिकिड़ो दाणो तव्हां लॻायो, हिकिड़ो ॿिज ज़मीन में लॻायो, उहो ॿिज वॾो थियो, उन मां 7 संग निकिता, 7 संग निकिता। फी कुल सुंबलतिन मिअतु हब्ब, हर संग में 100 दाणा। हाणे घणा थियो, 700 दाणा। हिकिड़े आम सले जो मिसाल ॾिनो अल्लाह ताला त हिकिड़ो दाणो, हिकिड़ो ॿिज तव्हां ज़मीन में लॻायो ऐं मथे तव्हांखे एवरेज घणो मिलियो, हिकिड़े दाणे जे एवज़, हिकिड़े ॿिज जे एवज़ तव्हांखे 700 दाणा मिली विया। 700 दफ़ा उहो शइ निकिरी वई। अल्लाह फरमाए इहो मिसाल सदके जो आहे, ख़ैरात जो आहे। तव्हां जन अल्लाह जे रस्ते में रुपयो ॾींदा, क़यामत ॾींहुं अल्लाह तव्हांखे 700 रुपयनि जो बदिलो ॾींदो। ऐं अञा अल्लाह ताला वधाए ॾेई सघे थो। फरमाए वल्लाहु युदाइफु लिमन यशा। अल्लाह इन खां बि जेकर वधाए ॾे त अल्लाह जी मर्ज़ी आहे। वल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह ताला ॼाणंदड़ बि आहे, अल्लाह ताला वटि सभु शइ यानी ख़ूब वुसअत कंदड़ बि आहे। अल्लाह ताला जी ज़ात हर हवाले सां इंसान जी मदद कंदड़ बि आहे। अल्लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम, अल्लाह ताला ॿी जॻह ते मिसाल ॾिनो त जेके माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदा, अल्लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह सुम्मा ला युतबिऊना मा अनफ़क़ू मन्नन वला अज़ा। अल्लाह ताला ॿी ॻाल्हि बि कई आहे त ख़र्च करण खां पोइ विसारे छॾिणो आहे। ऐं उन ख़र्च खां पोइ कॾहिं बि ईअं न आहे कि मिसकीन खे ग़रीब खे ज़िंदगी में हिकु दफ़ा 500 रुपया ॾिनासीं, 10 साल असांजी ज़बान ते तानो हूंदो, तोखे यादि कोन्हे फलां जॻह तुंहिंजी मूं हेल्प कई हुई, फलाणी मुश्किलात में फाथल में तूं मूं तुंहिंजी मदद कई हुई, अॼु तूं मुंहिंजी मुखालफ़त करे थो। तूं जेकॾहिं ईअं इंसान पंहिंजे अमल खे ज़ाया कंदो, उन अमल जो क़यामत में कोई सिलो कोन मिलंदो। उन शइ जो ख़र्च करण खां पोइ, ग़रीब खे ॾियण खां पोइ बिल्कुलु विसारे छॾिणो आहे। रब फरमाए जेके माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था ऐं ख़र्च करण खां पोइ उन पोयां कंहिं बि क़िस्म जे अहसान कोन था जितलाइनि, उनखे तकलीफ़ कोन था ॾियनि, लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, उनजो अजर अल्लाह ताला वटि आहे। वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, अहिड़ा माण्हू क़यामत ॾींदा, कंहिं बि क़िस्म जो न डपु हूंदो, न ग़म हूंदो, न परेशानी हूंदी, कंहिं बि क़िस्म जी कोई टेंशन ई कोन हूंदो। अहिड़नि माण्हुनि खे जेके माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण खां पोइ विसारे छॾींदा आहिनि। अल्लाह ताला अञा ॿी जॻह ते मिसाल ॾिनो आहे त जेके माण्हू अल्लाह तबारक तआला अञा अहिड़ा केतिरा ई क़ुरान करीम मिसाल ॾिना आहिनि। फरमाईं त अल्लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम बिल्लैलि वन्नहारि सिर्रन व अलानियतन, जेके माण्हू राति ऐं ॾींहुं लिक में ज़ाहिर में ख़र्च कनि था, उनजो छा फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, उनजो अजर बि अल्लाह वटि आहे। वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, क़यामत ॾींहुं कंहिं बि क़िस्म जो न डपु हूंदो ऐं न उनखे को टेंशन हूंदो। ऐं अल्लाह तबारक तआला इन क़िस्म जूं खोड़ सारियूं सिफ़तूं क़ुरान करीम में बयानु कयूं आहिनि। अल्लज़ीना युनफ़िक़ूना फ़ी सर्राए वज़र्राए वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह अहिड़नि माण्हुनि सां मुहबत करे थो जेके माण्हू इन क़िस्म जो अमल कनि था। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेको माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे थो, अल्लाह ताला उनजो वॾो एज़ाज़ ज़िक्र कयो आहे, वॾी फज़ीलत ज़िक्र कई आहे। उहो आम ख़र्च आहे, पर जेको फ़र्ज़ आहे असांजे मथां लाज़मी आहे, उहो असांखे हर हालत में अदा करिणो आहे। जेको ज़कात जी सूरत आहे, अल्लाह जे पैगम्बर जो असांखे निसाब ॿुधायो आहे, उन में जंहिं शख़्स वटि ॿकरियूं या रिढूं आहिनि, उहो माल 40 जे तइदाद ते पहुचे थो, पोइ उन में नंढे या वॾे जी ॻाल्हि न आहे, यानी टोटल नंग अदद तइदाद 40 पहुचे थो, हाणे उन ते ज़कात फ़र्ज़ आहे। हाणे उनजी जेका 40 नंबर जी बकरी आई आहे, यानी 39 जूं आहिनि, हिकिड़ी बकरी या हिकिड़ी रिढ हिन जी कोन आहे, उहा ग़रीबनि मिस्कीननि जो हक़ आहे। जेकॾहिं रोके थो त ग़रीबनि जो हक़ बि खाए, ऐं इस्लाम जो हक़, अल्लाह जो हक़ जेको माण्हू दुनिया जे अंदरि खाईंदो आहे, कामयाबु कॾहिं कोन वेंदो आहे। ऐं इहो साॻी अल्लाह ताला खे निसाब ॿुधायो, अल्लाह जे नबी पूरो तफ़सील आहे। बहरहाल अहिड़ी तरह सां ढगियूं आहिनि, मेयूं आहिनि, जेकॾहिं 30 ताईं तइदाद पहुचे थो,
30 ताईं, ऐं 30 ताईं का बि ज़कात कोन्हे। इस्लाम के अंदरि ज़बरदस्ती बि कोन कई आहे न, 30 ताईं का बि ज़कात कोन्हे। जेकॾहिं नंग अदद हुनजो 30 ताईं पहुचे थो त 30 खां पोइ हाणे उन ते ज़कात फ़र्ज़ु आहे। ज़कात फ़र्ज़ु हुनखे ज़कात ॾियणी आहे। उठनि जो तइदाद जेकॾहिं 5 ते पहुचे थो, 5 खां पोइ ज़कात हुन ते फ़र्ज़ु आहे। सोन आहे, जेकॾहिं सोन घर में ख़ाली पियल आहे ऐं उहो 7.5 तोला ताईं पहुचे थो, उनखां वधीक आहे त हाणे उनजो हिसाबु करे उनजो 40 हिसो उनखे ज़कात ॾियणी पवंदी। रेट जो हिसाबु करे हिन वक़्तु जेकॾहिं को सोचे थो मूं वटि सोन 7.5 तोला खां वधीक पियल आहे, रेट हींअर मालूम कंदो मार्केट में जेको बि रेट हले पियो उनजो हिसाबु करे 40 हिसो यानी 2.5% उनजो ज़कात अलाह जे रस्ते में उहो ॾींदो, ज़रूरु ॾींदो, फ़र्ज़ु आहे उनजे मथां। ईअं चांदी आहे 52 तोला, 52 तोलनि खां मथे जेकॾहिं उनजे वटि चांदी मौजूदु आहे त उहो ज़कात ॾींदो, उहो ज़कात ॾियण जो हक़दार आहे। जेकॾहिं न ॾींदो क़यामत चरी उहो अलाह वटि ॾोहारी थींदो। अहिड़ी तरह सां जेकॾहिं अनाज आहे, अनाज उनजो 20 मण ते पहुची वञे थो, 20 मण ते पहुचे थो त हाणे 20 मणनि ते 1 मण 20 हिसो यानी उनखे ॾियणु, इहो उनजे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे अनाज जी सूरत में। बाक़ी जेको आम ॿियो कारोबार आहे, जेको बि कारोबार आहे उनजो साल ते हिसाबु करे जेका बि उनजी मिल्कियत आहे उनजे अंदरां 40 हिसो 2.5% ज़कात ॾियणु उनजे मथां फ़र्ज़ु आहे। मिसाल तौर ते हिकिड़ो दुकानदार आहे, हाणे दुकानदार साल में को बि 1 महीनो फिक्स करे छॾे, उन टाइम ते हिसाबु कंदो त हिन वक़्तु मुंहिंजी दुकान में सामान केतिरो पियल आहे, हिकु शइ, ऐं ॿिए नंबर ते मूं वटि दुकान जो कैश केतिरो आहे, नंबर 2, ऐं नंबर 3 शइ इहा आहे त मुंहिंजी दुकान जे तरफ़ां माण्हुनि ते कर्ज़ु केतिरो आहे, यानी ॿियनि माण्हुनि ते कर्ज़ु। इहे 3 शयूं तव्हां जॾहिं पाण में जमे कंदा, जोड़ कंदा त पोइ जेको हिसाबु निकिरे थो उन में जेकॾहिं दुकान ते कर्ज़ु आहे, पाण शख़्सियत न, दुकान ते जेकॾहिं को कर्ज़ु आहे उहो माइनस करे बाक़ी जेको पैसो बचे थो उन मां 40 हिसो साल ते 2.5% ज़कात ॾियणु फ़र्ज़ु आहे उनजे मथां, लाज़मी ॾियणी हुनखे। ईअं ॿियो कारोबार। ऐं रिढनि बकरियुनि जेका तव्हांखे ज़कात ॿुधाई अथमि, हीअ उहे माल आहे जेको माण्हू वटि सांढियल हुजे, पालियल हुजे, पर हिकु वापारी आहे उहो छा करे थो, अॼु 5 बकरियूं वरिताई, सुभाणे विकिणी छॾियईं, सुभाणे 10 ॿियूं वठी आयो, त बि उन जे लाइ साल ते कारोबार जे हिसाब सां पैसे ते आहे, साल में हिसाबु कंदो त मूं केतिरो कारोबार कयो आहे, केतिरी मुंहिंजी रक़म लॻल हुई, ऐं हिन वक़्तु मूं वटि रक़म केतिरी पियल आहे। 2 लख रुपया मूं शुरू में इन्वेस्ट कया ऐं हिन वक़्तु उहा साॻी रक़म साल खां पोइ मूं वटि 10 लख रुपया मौजूदु आहे, त 10 लख जी ज़कात 40 हिसो कढंदो। ईअं हर शइ ते ज़कात आहे। जेको बि कारोबार आहे उन कारोबार ते अलाह जे पैगंबर अलैहिस्सलाम असांखे ज़कात जे हवाले सां ॿुधायो। कैश रक़म पियल आहे, कैश रक़म जो पैसो जेकॾहिं 52 तोला चांदी जे रक़म जे बराबरि आहे त पोइ उन ते ज़कात फ़र्ज़ु आहे, उनखां घटि आहे त फ़र्ज़ु कान आहे। यानी या सोन जो हिसाबु रखे या चांदी जो हिसाबु मुनासिबु लॻे थो। कैश रक़म चाहे बैंक में पियल हुजे, कंहिं वटि अमानत हुजे। इहा शइ हिकिड़ो ॿियो बि सुवालु थींदो आहे, जेकॾहिं रक़म मुंहिंजी आहे, मूं वटि पैसो आहे पर मूं ॿिए खे कर्ज़ तौर ते ॾेई छॾी आहे, मूंखे ज़कात उनजी बि कढणी पवंदी। शइ त मुंहिंजी आहे न, जेको कर्ज़ मिलणु जहिड़ो आहे उहो मूंखे ज़कात ॾियणी पवंदी। उनजी शइ मुंहिंजी आहे, उहो कंहिं वटि पई आहे उहो मुंहिंजो मसइलो आहे। ईअं साॻी माल आहे, लाज़मी न आहे जो सभु माल मूं वटि हुजे। जेकॾहिं बकरियूं आहिनि, 5 बकरियूं मूं वटि आहिनि, 5 कंहिं ॿिए वटि बीठल आहिनि, 5 अञा कंहिं वटि बीठल आहिनि, पर सभिनी जो धणी त उहो ई आहे न, मिल्कियत मुंहिंजी आहे न, त इन टाइम ते सभिनी खे गॾु करिणो आहे। अच्छा, जेकॾहिं माल जे हिसाब सां भाइवार आहिनि, ॿ पाण में शरीक आहिनि, गॾिजी करे माल वठनि था, गॾिजी कारोबार हले थो, त उनजी गॾियल तौर ते उनजी ज़कात बचा कढी वञिबी। इहो इस्लाम असांखे आम तरह सां ॿुधाए छॾियो आहे। ऐं जेको बि सिस्टम आहे तक़रीबन ज़कात जो 2.5% आहे। को वॾो सम्झो बोझ कोन रखियो दीन इस्लाम असांजे मथां। असांजे लाइ को मुश्किल कोन्हे कि माण्हू जेकर सोचे थो त को मुश्किल कोन्हे, छो त असां इस्लाम खे हमेशह पंहिंजे मथां हिकिड़ो बोझ सम्झो आहे, बार सम्झो आहे। दीन इस्लाम खे असां दीन इस्लाम खे ऐब सम्झो आहे, इस्लाम खे असां बोझ सम्झो आहे। मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू जेकर को कपिड़े लटे में सोचे थो न, ऐं जेकर मार्केट में निकिरां थो, सुठी दावत ते वियसि हलो दोस्तनि वटि, हाणे जेकर मुंहिंजी शलवार मुंहिंजी भेरियनि खे हेठि मथे हूंदी त मुंहिंजी बदनामी इन जे अंदरि आहे। ऐं चवंदो दोस्त मुंहिंजा खिलंदा, यानी इस्लाम खे मूं पंहिंजे लाइ बदनामी सम्झो अथमि। ऐं जेकॾहिं चवंदुसि ॾाढ़ी रखियमि त दोस्तनि में मुंहिंजी इज़त कोन रहंदी, यानी इस्लाम जी मुखालफ़त खे मूं इज़त सम्झो आहे, इस्लाम जी मुखालफ़त खे ऐं इस्लाम में मूं पंहिंजी बेइज़ती सम्झी आहे। दुनिया जे अंदरि केतिरा मिसाल आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि अचे थी, तव्हां ॾिसो आम ॿारहड़ी जे माहौल में
ॿारनि जे माहौल में छा थींदो आहे, हिकु मस्जिद जो मौलवी साहिबु रखियोसीं ऐं तक़रीबन थींदो या उनजी तनख़्वाह वग़ैरह खोड़ी हूंदी आहे, सभिनी ते खोड़ी रखियल आहे। कंहिं त तूं रख त तुंहिंजा बचा पंहिंजा मस्जिद में पढ़नि पिया, तो ते सिर्फ़ु 500 रुपया महीने में खोड़ी आहे। छा चवंदो, यार ग़रीब आहियां, मिस्कीन या मूंखां 500 रुपया कोन पहुचंदा। अच्छा, उन माण्हू खां तूं पुछ भला नशो कहिड़ो कंदो ई, चवंदो नशो ॿियो कोन थो करियां, सिगरेट थो पियां। भला सिगरेट घणो पीअंदो ई, चवंदो तक़रीबन तारीख़ में 150-200 रुपया सिगरेट पीअंदो ई। 150-200 रुपया रोज़ानो हुन वटि किथां पिया अचनि? जंहिं माण्हू वटि 500 रुपया महीने ते न पिए थिया, रोज़ानो हुनखे 150-200 किथां पिया अचनि? सिर्फ़ु ज़हन खे तब्दील करणो पवंदो, ज़हन खे तब्दील करणो पवंदो। केतिरा ई मिसाल आहिनि। रमज़ान मुबारक जो महीनो हो, रमज़ान शरीफ़ जे महीने में आख़िरी तारीख़ में केतिरनि माण्हू सुवाल कंदा रहिया, साईं भला मूं ते फितरो, आउं ग़रीब आहियां, मूं ते फितरो कोन थो पैसो थिए, ऐं फितरो न ॾियां त? भला उहो ग़रीब चवे थो कोन थो ॾियां। हाणे जॾहिं ख़बर पई त ईद जे ॾियारे ते पूरे ख़ानदान खे सुठे में सुठो कपिड़ो, सुठे में सुठो खाधो पंहिंजे ज़ाती ख़र्चे मां आंदो, उहो पैसो किथां आयो? ईद जे 3-4 ॾींहं खां बाद में ख़बर पई दोस्त जी शादी आहे, बिरादरी जी शादी आहे, पाड़े में शादी आहे, उन हिकिड़ी शादी ते 8-10 हज़ार रुपया ख़र्च थी विया, को मसइलो कोन्हे। जॾहिं इहा शइ पुछाती इहा शादी जी जेको तव्हां पैसो ख़र्च कयो आहे पंहिंजे ख़ानदान ते, पंहिंजे घर ते, इहो किथां आयो आहे? चवंदो हीउ मूं फलां माल विकियमि। यानी जॾहिं दुनिया जे मक़सद ख़ातिर असांजे लाइ शैतान कमु आसान करे छॾे थो, जॾहिं दीन जो मामिलो अचे थो, हज़ार ऐब, हज़ार उज़र, हज़ार बहाना तुंहिंजे मुंहिंजे ज़हन में अची वञनि था। ज़कात जो मामिलो बि आहे, ज़कात जो मामिलो बि आहे। 100 ते 2.5 रुपया असां ॾियण खे ऐब सम्झोसीं, बोझ सम्झोसीं। छो ईअं आहे जो अॼुकल्ह तक़रीबन हीअ शइ सभिनी वटि आहे। मोबाइल तक़रीबन हर माण्हू वटि आहे, ग़रीब हुजे, मिस्कीन हुजे, कुझु बि हुजे, लेकिन मोबाइल अॼुकल्ह तक़रीबन हर माण्हू जी मजबूरी बणिजी चुकी आहे। ऐं मोबाइल ते लोड सफ़ा जे करे न, सफ़ा केतिरो बि ग़रीब हुजे, केतिरो एहतियात करे, कम अज़ कम हफ़्ते में 100 रुपया लॻाईंदो हूंदो न। हफ़्ते में 100 रुपये जे लोड ते कंपनी केतिरो कटे थी? केतिरो? आउं सम्झां थो पहिरीं वक़्त में 25-30 रुपया कटींदे, हींअर शायदि एतिरो हुजे, पर कम अज़ कम असीं सम्झो 25-30 रुपया कंपनी हिनखे हफ़्ते में 100 ते 25 रुपया ही कंपनी खे ॾिए थो मोबाइल ख़ातिर। ग़रीब कोन थियो, मिस्कीन कोन थियासीं, असांजे ज़हन में बचनि जो फ़िक्र कोन आयो, कारोबार में ग़लति कमी जो फ़िक्र कोन आयो। 100 ते हफ़्ते में 25 रुपया ॾेई छॾियासीं, 30 रुपया ॾेई छॾियासीं, ग़रीब मिस्कीन कोन थियासीं। इस्लाम चए थो 100 ते साल में हिकु दफ़ा 2.5 रुपया ॾे। केॾो फ़र्क़ु पियो आहे? हिते हफ़्ते में 100 ते 25 रुपया कंहिं क़िस्म जो टैक्स, नंढो तव्हांखे मिसाल न आहे। इन खां सवाइ ॿिया केतिरा टैक्स जी भरे छॾियूं था रोज़ानो। अॼु असां वटि जेकर असीं नंढड़े ॿार जी शइ वठूं था न, उन ते बि टैक्स आहे। तक़रीबन केतिरियूं शयूं जंहिं 50% टैक्स आहे बाक़ाइदा, ऐं केतिरियूं शयूं आहिनि जंहिं ते बाक़ाइदा उनजी रक़म खां कई सां वधीक उनजो जेको टैक्स हूंदो आहे। इहा शइ असीं सोचूं भला त इहे सभु असीं भरे छॾियूं था। को गुरबत जो फ़िक्र कोन आयो, मिस्किनी जो टेंशन कोन थियो, पंहिंजे बचनि जो फ़िक्र कोन आयो, कारोबार जे बंदि थियण जो फ़िक्र कोन आयो। जॾहिं ॻाल्हि आई इस्लाम चयो 100 ते 2.5 रुपया साल में हिकु दफ़ा ॾे, हज़ार ऐं उज़र तुंहिंजे मुंहिंजे ज़हन में अची वेंदा। जेकॾहिं ज़कात ॾिना मुंहिंजा बचा छा खाईंदा, मुंहिंजो कारोबार कीअं हलंदो, मुंहिंजी आबादी कोन थींदी। सारियूं लथियूं, ख़बर पई 200 मण लथियूं आहिनि, यार साईं ख़र्च वॾा आहिनि, पूरे कोन पियासीं, ज़कात कोन ॾिनी, को मसइलो कोन्हे। अॻी साल छा थियो, उन साॻी माण्हू जी ख़बर पई त जंहिं माण्हू जी गुज़िरियल साल 200 मण सारियूं लथियूं आहिनि, हींअर उनजूं 10 मण सारियूं लथियूं आहिनि। भला पुछंदे साईं ॿिज बि कोन निकितो आहे, भला 190 मण जो नुक़सानु बर्दाश्त करे वेंदो कोन वेंदो? उनजी ज़िंदगी वधंदी पई आहे। जंहिं माण्हू उन जॻह ते 1-2 मण ज़कात कोन ॾिनी, 100-200 मण उनजो नुक़सानु थियो, बर्दाश्त इंसान करे वञे थो। तंहिं करे सिर्फ़ु ज़हन ठाहिणो हूंदो आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इन हवाले सां ख़ासि ताक़ीद कई आहे। केतिरियूं क़ुरान करीम जो आयतूं, अलाह जे पैगंबर जो हदीसूं आहिनि। ज़कात जेकर कोई इंसान नथो ॾे, आख़िरी शइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको वईद आहे ज़कात ॾियण वारे जी, क़ुरान करीम अल्लाह ताला फरमायो जेको माण्हू सोने चांदी जी ज़कात नथो ॾे, यौम युहमा अलैहि फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हादा मा कनज़्तुम लिअनफुसिकुम फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून। अल्लाह ताला फरमायो त उन ॾींहुं छा कयो वञिबो, इनखे गरम कयो वञिबो, सोने चांदी खे गरम कबो। छा में? दुनियावी बाहि में, जहन्नम जी बाहि में, जहन्नम जी बाहि में। पोइ छा कयो वञिबो, फतुक्वा बिहा, पोइ उन सां उनखे ॾंभ ॾिना वञिबा, उन जिस्म ते निशान लॻाया वञिबा। किथे निशान हूंदा? अल्लाह ताला फरमायो जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम, पेशानी ते निशान, पासनि ते निशान, पुठनि ते निशान, इहे ॾंभ उनखे ॾिना वञिबा। चयो हादा मा कनज़्तुम लिअनफुसिकुम, हीअ साॻी खज़ानो त जेको दुनिया में तो गॾु बि कयो, हिन जे लाइ तूं पंहिंजे रिश्तेदारियूं टोड़ियूं थे, पंहिंजनि सां बाइकाट कया थे, भाइरनि खां जुदा थिए थे, पंहिंजे औलाद जो फ़िक्र न हो, अलाह जे
क़ुरान जो फ़िक्र न हो, नमाज़ जे टाइम ते मस्जिद में अचण जो फ़िक्र कोन हो। हीअ साॻी शइ हुई, हीअ ख़ज़ानो हो जंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए थो क़ुरान करीम जा अल्फाज़ आहिनि, इन शइ सां क़यामत जे हिन जे पेशानी खे, हिन जे पासनि खे, हिन जे पुठनि खे ॾंबियो वञिबो, सोन चांदी गॾु करण वारे जे हवाले सां। माल जे हवाले सां अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही हदीस आहे, अल्लाह जे पैगम्बर फरमाईंदा क़यामत जे ॾींहुं हीअ साॻी इंसानु ईंदो, माल वारो हूंदो ऐं उनजा माल जेको दुनिया में हूंदो उनखां कई वधीक ठीकु ठाक हूंदो, उनखां वधीक जेको सिहतमंद माल हूंदो। पोइ हिन खे छा कयो वञिबो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही हदीसूं आहिनि, हिन शख़्स खे जेको मालदार आहे, ठीकु ठाक आहे, अमीर शख़्स आहे, हिन खे हिकिड़े खुलियल मैदान में उछलाए वञिबो, बेकार कर कर ख़ाली मैदान में उछलाए वञिबो। पोइ हुकुम कबो हिन जे जानवरनि खे, उठ हूंदा या ढगियूं हूंदियूं या ॿकरियूं हूंदियूं, हिन खे पंहिंजे पेरनि सां हिन खे लताड़ींदा वेंदा ऐं पंहिंजे सिंगनि सां मारींदे वेंदियूं। सही हदीस अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, सिंगनि सां हिन खे मारींदा ऐं इहो ई चवंदा त असीं तुंहिंजो ख़ज़ानो आहे। केसिताईं, केतिरा ॾींहं हूंदो? अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हदीस में बाक़ाइदा वज़ाहत कई आहे, उहो ॾींहुं हूंदो कान मिक़दारु 50,000 सनत मिम्मा ताउद्दून, 50,000 साल जो ॾींहुं, हिकु ॾींहं जी ॻाल्हि कोन्हे। ईअं कोन्हे जो ही उहो माण्हू जेको मुशरिक आहे, काफ़िर आहे, न, नेक आहे, निमाज़ी आहे, हिन जो फ़ैसिलो मुमकिन आहे कि हाली जन्नत में थिए, जहन्नमी बि न आहे। जो हिन साॻी हदीस आख़िर में अल्लाह जे नबी छा फरमायो, इहा सज़ा भोगण खां पोइ हिसाब किताब थींदो, पोइ मुमकिन आहे जन्नत में वञे, मुमकिन आहे जहन्नम में वञे। निमाज़ूं आहिनि, रोज़ा आहिनि, अमल आहिनि, अहिड़ी तरह सां हज आहिनि, सिले रहमियूं आहिनि, हर हवाले सां सभु सिस्टम मौजूदु आहिनि, पर सिर्फ़ु ज़कात हिन जे अमल में कोन्हे। क़यामत जे ॾींहुं 50,000 साल ताईं जहन्नम जे हवाले सां जेको सज़ा भोगींदो, हिन जो माल हिन खे लताड़ींदो, सिंगनि सां मारींदो रहंदो ऐं जेसि ताईं हिसाब किताब न थिए तेसि ताईं हिन सां हशर जारी हूंदो। ऐं जेकॾहिं पैसो आहे, कैश रक़म आहे, अल्लाह जे नबी जी सही हदीस आहे, उहो साॻी कैश रक़म पैसो हिन जे लाइ नांग जी सूरत में हूंदो ऐं हिन जे गले जो गट बणिजी वेंदो, हिन जे चेहरे खे धक हणंदो, अना कंज़ को अना मालो का, आऊं तुंहिंजो ख़ज़ानो आहियां, आऊं तुंहिंजो माल आहियां। दुनिया में तो मुंहिंजे ख़ातिर पंजनि सां टोड़ियो थिए, दुनिया में मुंहिंजे ख़ातिर तो अलाह जे दीन खां मुंहुं मोड़ियो थिए। ॿुधायो असांजो अशर कहिड़ो थींदो? हीअ कंहिं बेनिमाज़ी जो अशर कोन्हे, निमाज़ी आहे, नेक आहे, सभु सुठियूं आदतूं मौजूदु आहिनि, पर सिर्फ़ु ज़कात जहिड़ो मामलो हिन वटि न आहे। जेका शइ फ़र्ज़ आहे, जॾहिं इहा शइ इंसान जी ज़िंदगी में अची वञे थी, उन जे अमल सां अलाह ताला क़यामत जे ॾींहुं उन खे साॻी माण्हू खे अज़ाब ॾींदो आहे। तंहिं करे ये चंद ॻाल्हियूं जेके तव्हांखे ॿुधायूं, इन खां सवाइ क़ुरान हदीस में खोड़ सारियूं अहिड़ा मिसाल पिया आहिनि जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अलाह जन फरमायो, कसम खणी अलाह जन फरमायो त सदको ज़कात कॾहिं इंसान जे माल में घटाईंदो कोन्हे। तव्हां हिकिड़े दफ़ा को माण्हू पंहिंजे दिलि ते हथ रखी चवे, हिन साल मिसाल त हीअं साड़ियुनि जी आबादी लथी आहे न सभिनी जी, हिन साल हिकिड़ो माण्हू पंहिंजे दिलि ते हथ रखी चइबो नुक़सान बि बर्दाश्त करे वञा थो न, जॾहिं ॿिनी फसल तबाह थी वञे तॾहिं बर्दाश्त करे वठां थो, पाणी टाइम ते बर्दाश्त करे वठां थो। जेकॾहिं हिन साल मूं ज़कात हिसाब किताब करे ज़कात ॾे ऐं अॻिए साल जेको हुनजो एवरेज अचे पंहिंजे दिलि खां पाणी पुछंदो उहो, इनशाअल्लाह उन में अल्लाह ताला रोज़ी बरकत विझंदो। लाज़मी न आहे, घणनि माण्हुनि जो ज़हन मुमकिन इहो दफ़ा मौलवी साहब तकरीरूं कंदा, इन्हनि खे पंहिंजी ज़रूरत आहे। लाज़मी न आहे तव्हां मदरसनि में ॾियो, लाज़मी न आहे जो मौलवी खे तव्हां ॾियो, तव्हांजे पाड़े में ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, बेवाऊं आहिनि, यतीम आहिनि, त उन्हनि खे ॾियो। पर ज़कात पंहिंजे माल मां कढे तव्हां जेका पंहिंजी महिनत करियो था, पघर वायो था, पंहिंजी जुस्तजू करियो था, पंहिंजे जिस्म जो खून ख़तमु करियो था, जंहिं रोज़ी जे लाइ, उन रोज़ी कम अज़ कम हलाल करे दिखाओ माण्हू। अल्लाह ताला असां सभिनी मुस्लमान खे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे इस्लाम जे हिन अहम फ़रीज़ खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असां सभिनी मुस्लमान खे जेका अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदा, ज़कात जे अज़ीम अमल ते जेको हुकुम ते अमल कंदा, अल्लाह उन्हनि खे साबित क़दम रखे ऐं अल्लाह ताला उन्हनि जूं नेकियूं क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह उन्हनि खे रिया खां, शिरक खां, एहसान जे तले खां अल्लाह ताला बचाए ऐं जेके असांजा मुस्लमान इन शइ खां परे आहिनि, अल्लाह ताला उन्हनि मुस्लमाननि खे हिदायत नसीब फरमाए, अल्लाह उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला उन्हनि खां इहो दीन जो कमु वठे जो उहे साॻी अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि, ग़रीबनि ते, मिसकीननि ते, बेवाइनि ते ऐं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि। अल्लाह उन्हनि जी उहे महिनतूं क़बूल मंज़ूर फरमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।